अस्सलाम वालेकुम जी। आऊं आहियां नसरीन नाज़। कीअं आहियो तव्हां? सभु ख़ुशि आहियो? तव्हां बि हैरान थींदा हूंदो त नसरीन कॾहिं बि ईअं लाइव अची न ॻाल्हाईंदी आहे, पर ख़बर अथव त काफ़ी ॻाल्हियूं आहिनि दिलि चवंदी आहे त तव्हां सां शेयर कयां, ॻाल्हायां, पर वरी काफ़ी ॻाल्हियुनि खे मां दरगुज़र करे छॾींदी आहियां। चवंदी आहियां छॾियो अलाह ते छॾे ॾियो फ़ैसिलो, उहो ई फ़ैसिलो कंदो। जेको कुझु असां वटि थिए पियो, असां आर्टिस्टनि सां ज़ुल्म जेको थिए पियो, उन जे लाइ बि दिलि चवंदी आहे त मां ॻाल्हायां, पर वरी चवंदी आहियां त बसि ठहियो, कुझु थियणो त आहे कोन, को फ़ाइदो न आहे। पर जॾहिं खां वठी कल्ह खां वठी मूं ॾिठो त अदी सनम मारवी असांजो सरमायो आहे, असांजी प्यारी भेण आहे, हिकु नालो आहे, उन सां एॾी ज़्यादती थी आहे त मां सम्झां थी त पोइ चुप न रही सघियसि। अदी सनम जा मूं वीडियो ॾिठा, उन में हुन ॿुधायो त पहिरीं जेको आहे सो शाह साहब हीअं कयो। मूंखे ॾाढी खिल आई, छो जो इहो सेम वाक़ियो मूंसां बि थी चुको आहे, पर मूं कॾहिं बि कंहिंखे न ॿुधायो। पर इहा दिलि में हसरत हुई मूंखे त कॾहिं शाह साहब मूंखे रूबरू मिलियो त ज़रूरु चवंदुसि, भली पब्लिक केतिरी बि हुजे। ओॾी महिल मां चुप करे अची वई हुयसि। ऐं या त कॾहिं अलाह साईं को मौक़ो ॾिजां त मां बि पंहिंजी इहा ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदुसि। त चवंदा आहिनि त जेको माण्हू सब्र कंदो आहे त अलाह साईं उन सां गॾु हूंदो आहे। ऐं शायदि देरि आहे दुरुस्त आहे वारी ॻाल्हि थी वई, त देरि सां ई सही, पर मूंखे मौक़ो मिलियो आहे ॻाल्हाइण जो। उहो मां चाहियां थी तव्हां सां शेयर कयां। त काफ़ी वक़्त खां मां चवंदी हुअसि त असांखे बि आर्ट्स काउंसिल जो मेंबर कयो वञे। काफ़ी असांजा आर्टिस्ट आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं मेंबरशिप में न आहिनि। उहो मूंखे चवंदा हुआ त नसरीन तव्हां अचो। मुंहिंजी शाह साहब सां मुलाक़ात बि काफ़ी दफ़ा शोर वग़ैरह में थी, उते मूं पाण चयोमांसि बि सही, इहो ई जवाबु मिलियो, बीबी कोई बात नहीं है, नहीं बिल्कुलु आप आए, पहले आप। वरी जॾहिं वञो त कॾहिं मुलाक़ात न थिए, हलो ठीकु आहे, चुप करे अची वेंदा हुआसीं। पर कुझु वक़्तु अॻु में जॾहिं शाह साहब जो ऑपरेशन थियो हो अखि जो, त मुंहिंजो असांजो हिकिड़ो सुठो आर्टिस्ट आहे जावेद टाकाणी, मूंखे चवणु लॻो त अपा अॼु तव्हां अचो, अॼु शाह साहब ईंदो ऐं तव्हांजी मुलाक़ात बि थी वेंदी, तव्हां हुनजी तबियत बि पुछी वठो, ऐं इन बहाने सां जेकॾहिं मौक़ो मिले त मेंबरशिप जे लाइ बि ॻाल्हाए वठिजो। इतफ़ाक़ असीं बि वेठा हुआसीं घर में वांदा। मूं पंहिंजी दोस्त फ़िज़ा खे फ़ोन कई, फ़िज़ा जो ठीकु आहे पाण हलूं था। असां टाइम सेट कयोसीं, उते पहुतासीं। जॾहिं उते पहुतासीं आर्ट्स काउंसिल में त ॾाढी रश लॻी पई हुई, छो जो शायदि मानी जो को बंदोबस्तु हुयो उते, ॾाढी रश लॻी पई हुई। त उते जो हिकिड़ो तमामु सुठो ऐं नाले वारी शख़्सियत असांखे मिलियो। उन सां मूं ॻाल्हि कई, उन जो भाई बहुत अच्छा किया, आप आ गई और आप तो आज आपकी रूबरू उनसे मुलाकात हो जाएगी। तो मुझे चमास मुझे ठीक है, मैं उनके ऑफिस में जाती हूँ। तो नहीं बस वो अभी नीचे ही आएंगे, आप इधर ही सलाम दुआ कर लीजिएगा। हलो ठीकु आहे, ओके। वेही रहियासीं। साईं केॾी महिल ॾिठोसीं त आयो हिकिड़ी अखि ते पटी ॿधल हुयसि, ज़ाहिर हुनजो ऑपरेशन थियो हुयो। त वेठो त मूंखे सभु चवणु लॻा त नसरीन तव्हां बि वञोसि। अजीब पियो लॻे मूंखे, छो जो मां इन ॻाल्हियुनि खां ॾाढो परे हूंदी आहियां। त मुंहिंजो न ऑफिस में हिन सां मिलंदुसि ऐं उते वेंदीसांसि, पर सभिनी चयो त न, तूं ॾिस सभु मिलनि पिया ऐं तूं बि वञ, सलाम करे ख़ाली तबियत पुछी अचु। ठीकु आहे, ओके, मां वञा थी। कुर्सी तां उथी ऐं उते पहुती आहियां। मूंखे हीअं करे ॾिठो अथसि ऐं मूं सलाम कयो। सलाम जो जवाबु त परे जी ॻाल्हि आहे, हीअं कयसि। ऐं हैरान थी वियसि, मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। दिलि त चयो त कुझु ॻाल्हायां, जवाबु ॾियांसि, पर न। चवंदा आहिनि त असांखे माइटनि खां सुती अहिड़ी विधी आहे जो असां ॻाल्हियुनि खे दरगुज़र बि कंदा आहियूं ऐं इज़त ॾींदा आहियूं, ॾाढी इज़त ॾींदा आहियूं। तंहिंजे करे हुनजी इज़त जो ख़्यालु करे मां वापसि मोटी आयसि। त अदी फ़िज़ा मूंखां पुछो त छा थियो? मूं चयो यार मूंखे हक़ीक़त थी ॿुधायां त मूंखे हुन वक़्तु इहो फील थियो त शायदि ही मथां आयो आहे ऐं हीउ एॾो गोड़ ॾिसी परेशान थी वियो आहे, हिन जी तबियत ठीकु न आहे, हिन खे चकर था अचनिसि या तबियत ख़राबु थी थिएसि, तंहिंजे करे हीअं कयो अथसि। मूं चयो मूंखे लॻे थो फ़िज़ा जी तबियत ठीकु न आहे ऐं हुन वीचारे खे न कोई चकर पे आयो, किरण वारो हो। वेठासीं त मूंखे चवणु लॻी, ॻाल्हि त ॿुध, ॾिस त सही, ॿियनि सभिनीनि सां मिले थो,
त ॿियनि सां त मिले पियो, तोसां ईअं छो कयसि? ओॾी महिल मूं खिली जवाबु ॾिनोमांसि, चयो ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी अख ते हुनजे हुई पटी, ॿी अख ते हुनजी अख में पइजी वियो हूंदो वार, तव्हां सम्झी विया हूंदो। मुंहिंजो जॾहिं वार पइजी थो वञे न, पोइ हुनखे कुझु नज़र कोन थो अचे, हुन मां इंसानियत ख़तमु थियो वञे थी, हुन मां पंहिंजाइप ख़तमु थियो वञे थी। शायदि इहा ॻाल्हि हूंदी। बहरहाल ओॾी महिल ई दिलि चयो त मां वापसि वञा। मूं चयो हलो हलो हलो। त उते ई असांखे उहो साहब मिलियो जंहिं चयो त तव्हां ज़रूरु मिलोसि, बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, मिले आप, सलाम दुआ करें। ॿाहिरि अञा उते विरांडे में वेठा हुआसीं त पुछणु लॻो त माशाल्लाह मुलाक़ात हुई आपकी? मुझे जी ख़ूब, ॿुधायोमांसि सॼी हक़ीक़त। त चवणु लॻो फिर आप ऐसा करें कि ये फॉर्म लेके जाएं, मेंबरशिप का फॉर्म लेके जाएं। वरी जावेद बि चयो, आपा हा इहा ॻाल्हि सही आहे, तव्हां फॉर्म वठी वञो। भई किथां मिलंदो? त फलाणी ऑफिस मां। आऊं फिज़ा ॿई उन ऑफिस में अंदरि विया आहियूं। उते हिकिड़ी लेडी वेठल हुई, हिकिड़ो जेंट्स वेठल हुयो। त असां वञी चयोसीं हमें मेंबरशिप का फॉर्म दे दे। त माई पहिरीं असांखे ॾिठो, उन खां पोइ उन भाई खे ॾिठसि, त चवणु लॻी नहीं नहीं सॉरी, फॉर्म तो अभी नहीं है और वो हमारे पास चाबी भी नहीं है। मां चयो हलो ठीकु आहे, वापसि अची वियासीं। हेठि कैंटीन आहे, कैंटीन में वेठासीं, चांहि पीतीसीं। वरी उहो ई माण्हू असां सां छो जो हेठि बीठल हुयो, उहो गॾु हुयो। उन चयो क्या हुआ, मिल गया फॉर्म? मुझे नहीं, उन्होंने जवाब दे दिया कि चाबी नहीं है हमारे पास और फॉर्म अभी हमारे पास है ही नहीं। अच्छा चलें चलें, आप ऐसा करें, कैंटीन में बैठे, आप 2 मिनट बैठे। तव्हां यकीन कंदो त 2 मिंट छा 1 मिंट में उहो माण्हू वियो आहे, वापसि आयो आहे, असांखे ओॾी महिल जो ओॾी महिल फॉर्म आणे ॾिनो अथसि। हिकु तरीक़ो आहे छा इन ॻाल्हि खे असीं सम्झूं? ज़ाहिर आहे हुन माण्हू त पंहिंजे लेखे फॉर्म घुरियो हूंदो न, उते जो ई माण्हू हो, उन पंहिंजे लेखे फॉर्म घुरियो त उनखे मिली वियो। असीं वियासीं त असांखे ईअं ज़लील थी आयासीं। इहो छा तरीक़ो आहे, छा आहे? मुंहिंजी सम्झ खां ॻाल्हि, उहो फॉर्म अॼु ॾींहं ताईं मूं वटि ईअं ई पियो आहे। न को असांखे कमकार मिले थो, कुझु बि न आहे। हीअ छाजी पेट भराई आहे? मूंखां के माण्हू काफ़ी सवाल कंदा आहिनि त हीअ जेके आहिनि छा जो इन्हनि खे गुरूर आहे? अलाह साईं इन्हनि खे हिकिड़ो सुठो उहिदो ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, त उनजो भरम त रखनि न। चवंदा आहिनि इज़त बि कंहिं कंहिंखे रास ईंदी आहे, छल को ढो झले, ॾाढो ॾुखियो आहे। महीनो ॾेढ ॾाढी चापलूसी कंदा आहिनि, ॾाढो सुठो हलंदा आहिनि। केर बि ईंदो आहे त दर ताईं ख़ुदाफ़िज़ करणु ईंदा आहिनि, दरवाज़ो पाण खोलींदा आहिनि, आ जाए जी वेहो वेहो, चांहि पींदो, हीअ कंदो। महीने खां पोइ मुंहिंजो आज़माइल आहे, महीने खां पोइ उहो ई माण्हू जेकॾहिं उते तव्हां पहुचो त पोइ तव्हांखे इहो चयो वेंदो त तव्हां थोरो ॿाहिरि वेट कयो। ॿाहिरि तव्हां वेट कंदो, वरी या त पोइ अंदरां ई उन्हनि खे जवाबु मिलंदो, चई बोलो नहीं है, इहो तव्हांखे जवाबु मिलंदो, तव्हां वरी वापसि मोटी ईंदो। छाजी पेट? पैसे जी आहे न। पैसो केरु कंहिंखे खणी कोन थो ॾे। ऐं वरी जेका कुर्सी ते जंहिं ते तव्हां बावर था कयो न, इहा गोल फिरंदी आहे। मूं काफ़ी माण्हुनि खे चयो आहे, इहा गोल फिरंदी आहे, फेराए इहे ज़प पट ते कंदी आहे, छो जो तव्हांजूं जेके नज़रूं आहिनि इहे फिरंदियूं आहिनि। केॾीमहिल हुन सां सएमूं माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियो, केॾीमहिल पुठि वराए ॻाल्हाईंदा आहियो। त इहा जेका तव्हांजो पुठि वराइण आहे न, इहो ई तव्हांखे मारींदो आहे। असांजे मिनिस्टर अदा ज़ुल्फ़कार शाह चयो त मां सम्झाईंदोमांसि ऐं चवंदोमांसि त अदी खे रओ पाराए ऐं का ॻाल्हि न आहे, पोइ सही मामिलो थी वेंदो। बिल्कुलु अदा सही, छो जो असां वटि रह जो हिकिड़ो वॾो तक़दुस आहे ऐं असीं हुनजी इज़त कंदा आहियूं। हिकु रओ छा, हू 10 रवा पाराईंदो। तव्हां चओ सुठो महांगो, तमामु घणो, ॿाहिरि मुल्क मां बि घुराईंदो, सुठो रओ हुनखे पाराईंदो। पर पहिरीं हुनखे इहो सम्झायो त दिलि पंहिंजी साफ़ु रखनि। हीउ जेको कटु चढ़ी वियो आहे न दिलि ते, छा असां त कॾहिं बि न इहो सोचियो आहे त हीउ महाजर आहे, हीउ पंजाबी आहे, हीउ पठाण आहे, हीउ सिंधी आहे। मां सम्झां थी त तमामु घणी असीं हिक ॿिए खे इज़त ॾींदा आहियूं, कंहिं मां का शिकायत कान्हे, असां हिक ॿिए खे इज़त ॾींदा आहियूं। पर हीउ जेको कुर्सी ते माण्हू वेहे थो, इहो छो थो फ़र्क़ु महसूसु करे त हीउ महाजर आहे, हीउ सिंधी आहे, हिन सां हीउ रवैयो रखूं, हीउ रवैयो रखूं? ग़लति आहे। घटि में घटि कंहिंजी इज़त चओ। आउं कुझु न आहियां, आउं नथी चवां त वॾी आर्टिस्ट आहियां, हीअ आहियां, न कुझु बि न आहियां।
त मां ईअं सम्झंदी आहियां त शायदि जेका असांजी फील्ड आहे न उनजी पहिरीं सीढ़ी ते हाणे चढ़ी आहियां। अञा त मंज़िल पई आहे, मूंखे सिखणो आहे, पर मूं पंहिंजो इख़लाक़ न विञायो आहे कि मूंखे मुंहिंजी सुञाणप छा ते आहे, मुंहिंजी ज़बान ते आहे। नंढो वॾो पोड़ो पको सभु मूंखे इज़त जी निगाह सां ॾिसे थो, हर को मूंखे प्यारु करे थो। मुंहिंजो इहे ड्रामनि में त रुगो मुंहिंजा जहिड़ा आहिनि, जहिड़ेकार माण्हू खां माण्हू नफ़रत कंदो आहे, पर मुंहिंजी जेका ज़बान आहे न, मूं कॾहिं बि वॾाई नाहे कई, कॾहिं बि कुझु नाहे कयो। छो जो जेका आउं कयां पई पंहिंजी महिनत पई कयां, ऐं इन जो सिलो मूंखे मुंहिंजो रब पाक ॾिए थो। ऐं तव्हांखे त अलाह साईं हिनखे त अहिड़ी सुठी जॻह ते विहारियो आहे, ऐं पर इहो अवाम जे करे ई सभु कुझु थियो आहे। उन सां ई असां रवैयो ग़लति कयूं त केॾी ग़लति ॻाल्हि आहे। त ऐं ॿियो अदा ज़ुल्फ़कार शाह चयो त रओ पाराए न्याणी जी इज़त आहे, न्याणी सत क़ुरान हूंदी आहे। बेशक असां वटि जेके बि अलाह न करे के झगड़ा या फ़ैसिला वग़ैरह थींदा आहिनि, पोइ हेतिरी न्याणी खे बि वठी वेंदा आहिनि न, बख़्शिश थी वेंदी आहे, कोई मसइलो ई कोन्हे, का ॻाल्हि ई कान थींदी आहे। छो जो असां इन ॻाल्हि खे सम्झूं था, सत क़ुरान न्याणी खे सम्झूं था। इन्हनि खे ख़बर आहे, इन्हनि खे ख़बर आहे सत क़ुरान छा आहे। पहिरीं इहो सम्झाइजोनि, उन खां पोइ वधी खे रओ पाराइजो, ठीकु आहे। त आउं बसि इहो ई चवंदुसि, न को झगड़ो आहे, न का ॻाल्हि आहे, कुझु न, सिर्फ़ु रवैया ऐं इहा वॾाई सिर्फ़ु रब खे जुॻाए, कुझु बि न आहे। हाय छो जो इंसानु नंढो थी वॾो थींदो आहे, ग़ुर्बत मां गुज़रंदो आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा हालात ईंदा आहिनि। छो इंसानु पंहिंजा हालात थो विसारे, छो पंहिंजी ॻाल्हियुनि खे थो विसारे। उन्हनि खे त घटि में घटि यादि करे न त असांखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे, अवाम पहुचायो आहे। ज़ाहिर आहे उन्हनि सां ज़रूरु सलाम दुआ थी हूंदी, चमचाखोरी थी हूंदी, ॻाल्हियूं ॿोलियूं थी हूंदियूं, सुठा थी हलिया हूंदो न, तॾहिं हिन कुर्सी ते वेठा आहिनि। ऐं जॾहिं वेठा बि आहियो त उनखे भरम खे क़ाइमु त रखो न, इज़त कयो बसि। ऐं चवां थी ॿियो कुझु बि न, ॾिसो सुठे नमूने मिलो, दिलि ख़ुशि थींदी। तव्हां हिकिड़े माण्हू खे रंजाईंदो न, तव्हांखे ख़बर आहे त दिलि मां कहिड़ी आह निकिरंदी वेंदी। ज़ाहिर आहे मूंसां इहो थियो त मुंहिंजी दिलि मां त कुझु निकितो हूंदो न, मुंहिंजी दिलि मां त इहो ई निकितो त कंहिं न कंहिं ॾींहुं मां ज़रूरु इहा ॻाल्हि कंदुसि। ऐं उहा जेका अॼु मुंहिंजी ॻाल्हि पूरी थी। ऐं हीअ जेके वरी गोल कुर्सियुनि ते वेहनि था, जेके वरी पुठियां माण्हू वीचारा विहारनि, पोइ कुझु पैसो कमाए हेॾा पेट थियो वञनि, हली न सघनि, पोइ वरी वीचारा जेके पोयां पटे वाला बीठा हूंदा आहिनि, उहे पिया कुर्सियूं सोरींदा आहिनि, उन्हनि जे दिलि मां बि त आह निकिरंदी हूंदी न, हाय असांखे त पघार मिले थी, इन्हनि खे त चिके असीं पूरा थी विया आहियूं हलिया। सो ग़रीबनि जो आहू न खणो, ऐं जेको करे थो न उहो पंहिंजी महिनत सां करे थो। अदी सनम असांजी वॾी ॻाल्हि आहे, तमामु हिकिड़ो उनखे ॾे पर ॾे, दुनिया नंढो वॾो सभु सुञाणे थो, उनखे ॾिसण जे लाइ अखियूं तरसनि थियूं। उन सां इहो रवैयो ग़लति आहे, इलाही ग़लति आहे। बहरहाल अलाह पाक बहितर कंदो, सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में असां सभिनीनि खे हिकु थियणु खपे, ॻाल्हाइणु खपे। बाक़ी इहो फ़र्क़ु हाणे असीं ख़तमु कयूं त केरु सिंधी आहे त हुन सां हीअ रवैयो रखूं, ऐं महाजरा त हुन सां हीअ रवैयो रखूं। न न न न न न असीं सभु हिकु आहियूं। आउं त चवंदी आहियां असीं सभु घर जा भाती आहियूं, घर हिकिड़ो ई आहे। हिकिड़े घर में जेकॾहिं असांजो जेको वॾो आहे सो त अम्मा बाबा जी हैसियत थो रखे न। हाणे अम्मा बाबा ई असांखे सही नमूने न हलंदो त ॿचिड़ा छा कंदा? ॿचिड़नि जे दिलि मां त इहो ई निकिरंदो न त मूंसां रवैयो हीअ अथसि, आउं छो ई ॻाल्हायांसि, आउं छो साम्हूं वञासि, ईअं ई थींदो न। तंहिंजे करे बसि हाणे वधीक नथी ॻाल्हायां, काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी का ॻाल्हि ख़राबु लॻी हुजे त वरी बि सॉरी, मूं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे, मां वरी बि सॉरी कयां थी, मुंहिंजी का बि ॻाल्हि ख़राबु लॻी हुजे। हा, बाक़ी तव्हां जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾींदो त खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हां सां आहिस्ते 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 शेयर कंदसि। उहे सभु असांजे पंहिंजे फ़नकारनि, आर्टिस्टनि, इन्हनि जूं आहिनि। उन्हनि जा ॾुख सूर, उन्हनि जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे सभु चवंदा आहिनि त नसरीन तूं ॻाल्हाई ॻाल्हाइनि कान थी, पर वरी इहो सोचे चवंदी आहे त ॻाल्हाइण में छा थींदो। बहरहाल असां सभु गॾिजी हिकिड़ो सुठो क़दम खणंदासीं, ऐं ज़ाहिर आहे ॾोह नाहे कयो, ऐं पंहिंजी महिनत पिया कयूं। कीअं महिनत था कयूं, किथे किथे था वञूं, उहा असांजी दिलि खे ख़बर आहे। असांखे कहिड़ियूं तकलीफ़ुनि में था गुज़रूं, इन्हनि खे त का तकलीफ़ बि कान्हे। माशाअल्लाह हिते रिकॉर्डिंगूं थियनि थियूं, इन्हनि खे हर शइ मिले थी, ॿाहिरि मुल्क था वञनि, इन्हनि खे सभु सहूलियतूं आहिनि। असांजे जेंट्स आहिनि माशाअल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि जो हक़ आहे जेके वञनि था। असांजूं लेडीज़ आहिनि, छो उते असां ड्रामा नथा करे सघूं?
उते वैराइटी शो थियनि था, उन में असां कंपेयरिंग वग़ैरह नथा करे सघूं। कुझु का सहूलियत न आहे, का सहूलियत न आहे। मथां हलो इन्हनि सहूलियतनि खे बसि चऊं था बाहि ॾियो। इज़त त लहिणो न, इज़त त ॾियो न। जिथे वञूं त उते सुठे नमूने सां मिलो त ख़ुशि थी अचूं, तव्हांजी तारीफ़ियूं कयूं असीं। वरी मां अहमद शाह साहिब खे चवंदुसि त अहमद शाह साहिबु, तव्हां असांजा वॾा आहियो, तंहिंजे करे घटि में घटि असां ॿियो कुझु नथा घुरूं, इज़त घुरूं था। ऐं ॿियो जेके बि असांजे जिन जी मेंबरशिप न आहे थी, उन्हनि जो हक़ु आहे, उन्हनि खे मेंबरशिप ॾियो, उन्हनि खे मेंबर कयो, ऐं ज़रूरु कयो। जॾहिं तव्हां चवंदो असीं सभु गॾिजी ईंदासीं।